नाज़िर लाड़काणे में अताई डॉक्टरनी ख़ानगी अस्पतालुनि जो आज़ार वधी वियो। इलाज दौरान नकली दवाउनि जे विकिरे सबब मरीज़ सेहतियाब थियण बजाए बेहतर बीमारी में विकोड़जी रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसो त अकरम शेख जी रिपोर्ट। लाड़काणे में मसीहाई पेशे सां वास्तो रखंदड़ डॉक्टर पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर इंसानी जानियूं दाअ ते लॻाए छॾियूं। ख़ानगी मेडिकल सेंटर तोड़े क्लिनिकनि ते वेही मरीज़नि खे तपासण वारा डॉक्टर गैर मयारी दवाउनि वारी कंपनियुनि सां कमीशन एवज़ मुआइदो करे गाॾियुनि बंगलनि रोक रक़म तोड़े ॿाहिरनि मुल्कनि जी विज़िट जी लालच में अची उन्हनि कंपनियुनि जूं महांगियूं दवाऊं मरीज़नि खे लिखी पंहिंजे ई मेडिकल स्टोरनि ते पियल स्टॉक मां ख़रीद कराए कंपनियुनि तरफ़ां मिलियल टारगेट मुकमल करण सां गॾोगॾु पंहिंजो मुफ़ाद बि पूरो करे कखपतीअ मां करोड़पति बणिजी विया आहिनि। डॉक्टरनि जे अहिड़े अमल ते लाड़काणे वासियुनि ॻणती ज़ाहिर कंदे चयो आहे त तक़रीबन डॉक्टर आहिनि ॿियो टियों नंबर दवाऊं था लिखनि उन्हनि जो किचन ई जेको आहे त मेडिकल रेप ऐं कंपनियूं अफोर्ड थियूं कनि। हाणे उन्हनि जो पघार तव्हां ॾिसो उन्हनि जी रहणी करणी ॾिसो पघार में त एतिरो अफोर्ड नथा करे सघनि। हाणे उन्हनि जो जेको जेके बि कंपनियूं आहिनि प्राइवेट जेके बि ड्रग आहे उन्हनि खे जेको आहे त किचन खां वठी हर फैसिलिटीज़ डॉक्टरनि खे उहा प्रोवाइड कनि था। जेसिताईं तालुक़ु आहे लाड़काणे जे अंदरि जेको माना मां त हिनखे चवंदो आहियां इहो कोस घर आहे। जेके मेडिकल सेंटर आहिनि या अस्पतालूं आहिनि उहो कोस घर आहे। हिते बेरहम माण्हू रहंदा आहिनि ऐं जिनखे जेको आहे त पंहिंजी डिग्री ऐं जेको कसम खणंदा आहिनि त असां इंसान ज़ात जी ख़िदमत कंदासीं उहा उन्हनि खां विसरी वेंदी आहे। सिर्फ़ु उहो पैसा कमाईंदा आहिनि जेके असांखे ॾिसण में बि ईंदा आहिनि। जेको डॉक्टर 10 साल खां पोइ सेंटर थो ठाराए ऐं लाड़काणे में जेके मौजूदु सेंटर आहिनि सभु डॉक्टरनि जा आहिनि पंहिंजा बि सेंटर आहिनि किरोड़नि अरबनि जा आहिनि। मूंखे सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे त नेब आख़िरकार कहिड़े धंधे सां आहे जेके हिन डॉक्टरनि जा बैंक बैलेंस डॉक्टरनि जूं ॿार फॉरेन कंट्रीज़ में टूर होटलिंग ऐं ॿिया मामला नज़र कोन था अचनि। ख़ासि करे उहे डॉक्टर जेके दवाऊं हिकिड़ी कंपनी था हलाइनि ऐं उन्हनि जा स्टोर ई पंहिंजा आहिनि। तक़रीबन शहर में इहो ॾिठो हूंदो त मिसाल जी ॻाल्हि को डॉक्टर ए आहे त हुनजो स्टोर बी हुनजे भरिसां ई हूंदो। उन खां सवाइ तव्हांखे किथे बि लाड़काणे में दवा न मिलंदियो। इहा ड्रग माफ़िया न आहे त छा आहे, इहा कंपनी सां एग्रीमेंट न आहे त ॿियो छा आहे बाबा। हिन जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। डॉक्टर अॼुकल्ह उहे दवाऊं था लिखनि जेके उन्हनि जे स्टोर खां बग़ैर किथे मिलनि नथियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जा कंपनियुनि सां मुआइदा था थियनि फॉरेन जा टूर ॿियो टियों सम्झो न। त इन जे करे असां था चऊं त बाबा जेके इदारा आहिनि नेब आहे ॿियो इदारो आहे इहे किथे आहिनि। हेल्थ मिनिस्टर खे असांजी अपील आहे असांजी सेक्रेटरी हेल्थ खे अपील आहे त बराए महिरबानी तव्हां वॉच कयो ॾिसो को करोड़े रुपयनि जे एवज़ जेके लिखनि था कंपनियूं दवाऊं ऐं कखपति मां लखपति करोड़पति थी विया आहिनि। बिल्कुलु सही था चओ पिया। उनजो चेक एंड बैलेंस जेके ड्रग इंस्पेक्टर आहिनि उहे कनि। ड्रग इंस्पेक्टर छा था कनि स्टोरनि तां डॉक्टरनि खां कंहिंखां नेब ऐं ॿियूं आला अख़्तियारियूं जेके बेगुनाह जेके मरनि था पिया अस्पतालनि में छो त ग़लति दवाऊं जेके आहिनि गैर मयारियूं दवाऊं जेके डॉक्टर लिखनि था पिया उन्हनि जो पंहिंजे जेको आहे सो घेरो तंग कनि ऐं उन्हनि जे लाइ सख़्तु कानून बि मौजूदु आहे। पर कानून जी इम्प्लीमेंटेशन तॾहिं थींदी जॾहिं असांजो कानून जा जेके रखवाला आहिनि उहे जाॻंदा। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत सिहत खाते तरफ़ ध्यानु ॾे ऐं जांच कंदड़ इदारनि जा अमलदार नोटिस वठी ग़रीब दुश्मन डॉक्टरनि खे वाइखो करे खेनि ख़िलाफ़ कार्रवाई कनि त जीअं ग़रीब आवाम खे फ़ाइदो रसी सघे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेहरान टीवी न्यूज़, लाड़काणो।